नाज़रीन, ढोरो नारो में ॾहीं मुहर्रम अल हराम जे ॾिहाड़े ते करबला जे मैदान ते इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी यादि में मरकज़ी मातमी जुलूस दरगाह जमाल शाह गाज़ी खां बरामद थियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे राशिद कादिर भट्टी। समूरे मुल्क जी ढोरो नारो में ॾही मुहर्रम अल हराम ते मातमी जुलूस बरामद थियण जो सिलसिलो जारी है। मेन मातमी जुलूस जो ढोरो नारो सैयद जमाल शाह गाज़ी का बरामद थियो आहे। जेको जमाल शाह गाज़ी का बरामद थियल मातमी जुलूस जो ढोरो नारो शाही बाज़ार, ढोरो नारो रेलवे स्टेशन, ढोरो नारो हैदरी काटन फैक्ट्री ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो। इन वक़्तु मेन शाही बाज़ार वरी पहुतो आहे, जिते अज़ादारनि पारां मातमी जो मातम जो सिलसिलो जारी है, जिते अज़ादारनि पारां ज़ंजीर ज़नी सां गॾु सीना ज़नी करे मातम कयो पियो वञे। जी जॾहिं त तव्हांखे इन सां गॾु ॿुधाईंदा हलूं त सिक्योरिटी जे हवाले सां ढोरो नारो पुलिस सां गॾु रेंजर्स जा एहलकार मुक़रर आहिनि, जेके सिक्योरिटी जा पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जी जॾहिं त हीउ ढोरो नारो जेको मातमी जुलूस आहे, जेको ढोरो नारो दड़ो सैयद अब्दुल्ला शाह गाज़ी क़ब्रिस्तान खां थींदो, शाम जो सैयद जमाल शाह गाज़ी क़ब्रिस्तान वासी नहर थींदो, जिते शाम में ग़रीबा अदा कई वेंदी। जी।